तो यो मुश्किल रस्तो ईंदड़ वारी ज़िंदगी खां त मुश्किल ना आहे न। सरमत मूं वटि ज़िंदगी जो तसव्वुर फ़क़ति तोसां आहे। त पोइ इन मुश्किल रस्ते ते बि मां ई तुंहिंजे लाइ बीठो आहियां। अदा, तव्हां हिन वक्त मुझे कमरे में? हाँ मां। अच वे। ॾिस मरियम, असां इज़त वारा माण्हू आहियूं। हिन माशरे में असांजी वॾी हैसियत आहे। जी अदा। ऐं कंहिं बि क़ीमत ते पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त करणु असांजी ख़ानदानी रिवायत आहे। का बि अहिड़ी हरकत तोखे नथी सुञे जंहिंसां असांजी इज़त ते को आंगुर खणे। पर मूं अहिड़ो छा कयो आहे अदा साईं? मरियम, मूंखे चङी तरह अंदाज़ो आहे त तूं छा करे रही आहीं। अदा, तव्हां त फ़क़ति अंदाज़नि जी बुनियाद ते मुद्दे सख़्ती पिया कयो। पर जॾहिं तव्हां भाॼाई सां संदसि हुन जे वालिदेन जी मर्ज़ी सां शादी कई हुई त हुन वक़्तु तव्हां छा सोचियो? मर्द आहियां मां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, औरत जी ज़बान एतिरी ड्रिघी न हुजणु घुरिजे। त पोइ कपे छॾियो मुंहिंजी ज़बान अदा। जेकॾहिं ख़ानदान जी इज़त ऐं वक़ार जी ख़ातिर तुंहिंजी ज़बान बि कपड़ी पई न त कपींदुसि। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।